अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो अनिस रहा हो अक्सर न्यूज़। नाज़रीन तव्हां सां अहम ख़बर शामिल कंदा हलूं नएं कोट खां, जिथे नई कोट में लॻ बेगुनाह मारिजी वियल नसीर अहमद चांडियो जे इंसाफ़ लाइ सचो पारां अॼु 36 ॾींहं धरणो हयो वियो। रोड ब्लॉक करे छॾिया अथनि। उन ई मौक़े ते सचो अॻवान प्रेस क्लब सेक्रेटरी कादर चांडियो हक़सत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो बेगुनाह मारिजी वियल नसीर अहमद चांडियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿिया सियासी समाजी अॻवान पिणु शरीक थिया। उन मौक़े ते नसीर अहमद जे भाइरनि चयो त असांजे भाउ खे पुलिस घर मंझि घिड़ी ॻोल्हियूं हुयूं आहिनि। असीं वस वारनि खां अपील कंदासीं त बराए महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे अमानुल्लाह चांडियो, हक़सत न्यूज़, नवकोट।